जी नाज़रीन, हींअर असां मौजूद आहियूं फैज़गंज जे ॻोठ नूर हुसैन चांग में, जिते औरत आबिद अली जी नींगरी जेका आहे पुरअसरार नमूने ते बीमार थी वई आहे ऐं झटका खाई रही आहे। कंहिं वक़्तु जिस्म जो हिकु हिसो फरके थो, कंहिं वक़्तु ॿियो जिस्म जो हिसो ॿियो पासो जेको आहे सो झटका खाई रहियो आहे किरायो आहे, पर अञा ताईं उहो ठीकु न थी सघी आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिननि जो वधीक छा चवणो आहे। हाँ साईं, असांजो ही आबिद अली मुंहिंजो पुटु आहे। हिन जो अॻु में हिकिड़ो पुटड़ो जेको आहे सो ॼाओ हो 2 सालनि खां पोइ हिनखे इहो साॻियो मर्ज़ु लॻो। 2 सालनि खां पोइ उहो हली करे 4 साल हुनजी उमिरि रही, 4 साल में फौत थी वियो। असां ॾाढो इलाजु करायो, ग़रीब मिस्किन माण्हू। हुन खां पोइ वरी हुनखे ॿियो पुटु ॼाओ, उहो बि जेको आहे सो साल जे अंदरि अंदरि इन बीमारी में हलियो वियो। हीअ 3 छोकिरी आहे हुनजी इहा इन बीमारी में मुब्तला आहे। ऐं असां जेको आहे सो ॿाहिरि इलाजु करायूं था, किथे बि असांजो इलाजु नथो लॻे। ऐं जेका असांजी आहे ताक़त या कुवत, बाक़ी जेको आहे सो असांजो इलाजु जेको आहे वॾो आहे, ॻरी रक़म वारो आहे, जंहिं ते असां पची नथा सघूं। इन हिसाब सां असांजो हीउ जेको आहे सो मुंहिंजे पुट जो माना हीउ 3 ॿार जेको आहे सो बीमारी में मुब्तला आहे। डॉक्टर छा था चवनि साईं? डॉक्टर पहिरियों ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर साहिबु हिते जेको असांजे तालुके फैज़गंज में मुंहिंजे ख़्याल में इन जो इलाजु ई कोन्हे को। डॉक्टरनि जो चवणु आहे त असां वटि इलाजु कोन्हे, दवा कान्हे, कुझु बि कोन्हे को, असांखे का शइ नथी मिले, असां किथां करायूं। नवाब शाह वञूं था, उते बि तमामु रश घणी हूंदी आहे, धिका थाबा खाई मोटी था अचूं। ॿिए पासे बि नौशहरे में या हेॾे 2-3 जॻहियुनि ते वियाऊं, बहरहाल इलाजु असांजो को बि नथो थिए। डॉक्टरनि जो चवणु आहे छा त हिनखे नींगरी खे आहे छा, मसइलो छा आहे? डॉक्टरनि जो चवणु आहे त हिनखे 11 साल ताईं दवा हलंदी। 11 सालनि खां पोइ जेको आहे सो जॾहिं कुझु ॿार जवान थींदो, हुन खां पोइ जेको हिनजो इलाजु थींदो, असां एतिरे ताईं पहुची नथा सघूं। जी बीमारी वरिती, माना 4 साल जो थियो, फौत थी वियो। वरी हुन खां पोइ वरी ॿियो पुटु ॼायो, 10 सालनि जो थियो, उहो फौत थी वियो। वरी हाणे हीअ साल जी त आहे, हिनखे बि इहा बीमारी वरिती। इनखे थिया छा अथव? डॉक्टर चवनि था बसि बीमारी आहे, गोरी ॾियनि था, चए इहो इलाजु आहे, ॿियो इलाजु कोन्हे। हिकु गोरी ॾियनि था? हा, हिकु गोरी बसि। अच्छा, किथे किथे ॾेखारियो आहे हिनखे नींगरी खे? तक़रीबन घणा ई ॾेखारे, तने वॾे अस्पतालनि में, कराची तक, जिते किथे खणी ईंदा आहियूं, चवंदा आहिनि इहो इलाजु आहे। अच्छा, हले घुमे बि कान थी? उमिरि केतिरी आहे नींगरी जी? 2 साल जी थी आहे, ॿार बि। अच्छा, डॉक्टरनि जो छा चवणु आहे त? डॉक्टर चवंदा आहिनि बसि इहा गोरी इलाजु आहे, झटको आहे ईअं। का प्रॉपर ॿुधाइनि था त हिनखे बीमारी कहिड़ी आहे? नींगरी खे बीमारी आहे, झटको ॾिसनि था बसि। यह बीमारी है, मजदूर है, गरीब है, मिस्किन है, ट्राइबल बीमार ठीक नहीं रहते ना, सागी बीमारी है। अटने को ये सागी बीमारी झटका था है? झटका या सागी बीमारी। अच्छा, मजदूर गरीब बहुत थी है, 2 छोकरे वो भी यही बीमारी फौत थी गई। बीमारी कितनी उम्र तक हुआ है? पहला 4 साल दा 4 साल दा भी है, 8 साल दी है थी ये छोकरी, 7 साल। जी नाज़रीन, हिते मौजूदु वालदेन जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो इहो चवणु आहे त असांजी नींगरी खे जेका झटकनि जो मसइलो लॻो पियो आहे, या वरी ऐं हिननि जो इहो बि चवणु आहे त मुख़्तलिफ़ डॉक्टरनि असांखे माना सिर्फ़ु हिकु दवा जी शीशी ॾेई ऐं वापसि करे था छॾनि। चवनि था त हिन जो इलाजु इहो आहे। असां आला हुकाम खां मुतालबो था कयूं त हिकिड़ी कमेटी ठाहे ऐं हिननि जे इलाज जे लाइ असांखे आला अस्पतालनि में जिते सहूलत इलाज जो मुख़्तलिफ़ सहूलतूं मौजूदु हुजनि, असांखे उते जेको आहे नींगरी जो इलाजु कराए ॾिनो वञे। छो त आबिद अली जा
गुज़िरियल 2 ॿार बि इन पुरसरार बीमारी में मुब्तला थी करे फौत थी चुका आहिनि। अली बख्श चांग, सोच टीवी फैज़गंज। यह बीमारी है, मजदूर है, गरीब है, मिस्कीन है, ट्राइबल बीमार ठीक नहीं रहते ना, सागी बीमारी है। अटने को ये सागी बीमारी झटका थिया हूंदा है। झटका या सागी बीमारी। अच्छा, मजदूर गरीब बहुत थी दू छोकरे वो भी यही बीमारी फौत थी गई। बीमारी कितनी उम्र ताईं हुए हैं? पहला 4 साल दा 6 साल दा भी साल दी थी ये छोकरी 7 साल। जी नाज़रीन, हिते मौजूद वालदेन जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो इहो चवणु आहे त असांजी निगरी खे जेका झटकनि जो मसइलो लॻो पियो आहे, या वरी ऐं हिननि जो इहो बि चवणु आहे त मुख़्तलिफ़ डॉक्टरनि असांखे माना सिर्फ़ु हिकु दवा जी शीशी ॾेई ऐं वापसि करे था छॾनि। चवनि था त हिन जो इलाजु इहो आहे। असां आला हुकाम खां मुतालबो था कयूं त हिकिड़ी कमेटी ठाहे ऐं हिननि जे इलाज जे लाइ असांखे आला अस्पतालनि में जिते सहूलत इलाज जो मुख़्तलिफ़ सहूलतूं मौजूदु हुजनि, असांखे उते जेको आहे हिन निगरी जो इलाजु कराए ॾिनो वञे। छो त आबिद अली जा गुज़िरियल 2 ॿार बि इन पुरसरार बीमारी में मुब्तला थी करे फौत थी चुका आहिनि। अली बख्श चांग, सोच टीवी फैज़गंज।